क़ौमी असेंबली में गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबर सनाउल्लाह मस्ती खेल जी रुकनियत मुअत्तल। सनाउल्लाह मस्ती खेल वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ सां मुख़ातिब थींदे एतिराज़ जोगा लफ़्ज़ ॻाल्हाया। संदसि गुथनि लफ़्ज़नि ते ऐवान में टहिकड़ाई गोड़ थी वियो, जंहिं बाद स्पीकर बजट सेशन लाइ संदसि रुकनियत मुअत्तल करे छॾी। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मख़सूस सीटुनि लाइ अहली नाहे। मख़सूस सीटूं न ॾियण वारे इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले में को झोल नाहे। ॿियनि जमातनि खे मख़सूस सीटूं ॾियण वारो फ़ैसिलो क़ानून ऐं आइन मूजिबि आहे। इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं न ॾियण वारे केस में पंहिंजो जवाबु सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे आइन मूजिबि गैर मुस्लिम जमात जो मेंबर नथो बणिजी सघे। नई सुन्नी इत्तेहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन में फ़हरिस्त जमा कराई हुई। सूबाई हुकूमतूं सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी फ़ौज ते विझी जान नथियूं छॾाए सघनि। रियासती अमलदारीअ खे पूरी ताक़त सां लागू करणु असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। इन ई तरीक़े सां दहशतगर्दी जो ख़ात्मो नथो थी सघे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सॼी क़ौम खे शामिल करण लाइ फ़ाल किरदारु अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल एक्शन प्लान जे एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब। चयाईं, नरम रियासत सीड़पकारनि जो एतमाद हासिल नथी करे सघे। दहशतगर्दी में मुब्तला कमज़ोर रियासत में मज़बूत मईशत जो तसव्वुर नथो करे सघिजे। चीनी शहरनि बाबति सिक्योरिटी नाकामी ते कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस सॾाइण जो मुतालबो। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण उमर अयूब चयो आहे त इंटेलिजेंस जी नाकामी जो ज़िम्मेवार केरु आहे, कंहिंखां पुछाणो कजे। मुल्की सालमियत लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। आर्मी चीफ बिना देर कोर कमांडर्स इजलास तलब करे, जंहिं में सिक्योरिटी नाकामीअ जो जाइज़ो वरितो वञे। ख़ैराती अस्पतालुनि खे ॾिनल टैक्स छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। सेनेट जे नाणे बाबति कमेटी ख़ैराती अस्पतालुनि ते सेल्स टैक्स लॻाइण जी हिमायत करे छॾी। सेनेटर सलीम मानवीवाला चयो आहे त हिकु ट्रस्टी अस्पताल 20 लख जो बिल अदा न करण ते मयत वारसनि खे न ॾिनी। जेकॾहिं हुकूमत टैक्स छूट ॾेई रही आहे त उन्हनि अस्पतालुनि जो ऑडिट बि थियणु घुरिजे। कुर्रम धमाके में शहीद थियल सिपाही हारून विलियम जूं आख़िरी रस्मूं अदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी शिरकत। सिपाही हारून विलियम जूं आख़िरी रस्मूं सेंट पॉल चर्च रावलपिंडी में अदा कई वयूं। शहीद हवालदार अकील अहमद लाइंस नायक, मोहम्मद तफ़ीर सिपाही, अनोश रूफ़न ऐं सिपाही मोहम्मद आज़म बि फ़ौजी एज़ाज़ सां आबाड़नि इलाक़नि में मिठीअ माउ हवाले। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त उन्हनि सिपाहियुनि जी इत्तेहाद ऐं बहादुरीअ मां क़ौम जी मज़बूतीअ जो मिसाल मिले थो। क़ौम सिपाहियुनि जी ख़िदमत ऐं क़ुर्बानी जी सदाईं कर्ज़ी रहंदी। सखर बैराज जो दरवाज़ो लुढ़ी वञण खां पोइ इरसा सिंध जे हिसे जो 50% पाणी घटाए छॾियो। सिंध खे पाणीअ जी घुर्ज 1,80,000 क्यूसिक आहे। सूबे खे 90,000 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे। इरसा इख़्तियारनि मूजिबि सखर बैराज जो दरवाज़ो लुढ़ी वञण बैदि पाणी वहिकरनि जो दबाव घटि करण लाइ पाणी जो अधु हिसो घटायो आहे। पाणीअ जी फ़राहमी घटिजण सबबि वण, केले ऐं सारियल फसल तोड़े बेजारो मुतासिर थियण जो ख़दशो। मलीर जे भैंस कॉलोनी में सोहरे हथां बेवा नुंहुं क़त्ल। जवाबदार तेज़ धार वारे औज़ार सां कोसर जो गलो कपे छॾियो। पुलिस मूजिबि औरत शादी करणु पिए चाही, कावड़ में अची सोहरे बेवा खे क़त्ल कयो आहे। ऐं उडेरोलाल में नौजवान जे मुबैना अगवा ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरनि ऐं वापारियुनि जो एहतजाज। एसएसपी मटियारी असगर शाह मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। गुज़िरियल ॾींहुं वापारी अॻवान दीवान प्रेमचंद जो भाउ हैदराबाद वीदे पुरस्कार नमूने गुम थी वेंदो हो।